कमाल असांजे मोहम्मद में आ, हुस्नो जमाल असांजे मोहम्मद में आ। तो एहसान ते ॻाल्हाया थोड़ा वरी एॾा मक्के में आ उम्मत यार, मदीने में आ उम्मत यार, अमन में आ उम्मत यार, जंग में आ उम्मत यार, पहाड़न में आ उम्मत यार, जहाद में आ उम्मत यार, मेराज ते आ उम्मत यार, जन्नत में आ उम्मत यार। वींदे वींदे भी इमामुल अंबिया जो उम्मत के विसारियो ना है, उम्मत के विसारियो जे सिर्फ साईं जे नाले जो अदब कयो रब उन्हनि खे भी रंग लाता। इन जे करे इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह हिकड़ी रिवायत आंदी आ, नज़रत कजा का औरत जेके पुट जी औलाद न पई थे, पुट जी औलाद वजीफो पियो ॾिनी वञाए, नज़रत कजा साईं लिखंदो पियो आ महीनो बा औरत के हमल जा ॾींहं गुज़री वञनि, पंहिंजे जिस्म ते आङुर रखी करे 40 ॾींहं इहो वजीफो पढ़े। कहिड़ो वजीफो आ? फी हाज़ल बतन व इस्मुहु मोहम्मद। 40 ॾींहं माई पढ़े अल्लाह वाइदो पई कया है, वचन पई कया है, अल्लाह जेको मुझे बतन में बच्चो आ, पेट में बच्चो आ, अल्लाह पुट जी औलाद अता कर नालो मोहम्मद रखंदी बस। हुजूर जे नाले जे बरकत जे करे पुट जमी पवंदो। हुजूर जी साहबियानिया हजरत लैला रज़ी अल्लाह ताला अन्हा, अल्लाह अकबर कबीरा, नबी पाक दे आई सोना कुर्बान वन्या पुट जी औलाद कोन बचंदी पया। हुजूर फरमायो जदे तोखे ताज़ा ॾींहं गुज़री वञनि इहो वचन कजाए, वाइदो कजाए, अल्लाह पुट जी औलाद बची वञे नालो मोहम्मद रखंदी मार। नबी पाक हथ खया दुआ जा कलमात फरमाया, मीर दुआ घुरंदो आ, पीर दुआ घुरंदो आ, आलम दुआ घुरंदो आ, कादी दुआ घुरंदो आ, बुजुर्ग दुआ घुरंदो आ, कबूल पवे तेरे लगंदी आ। अरबी हथ खणंदा त रहमत जा वाह वही पवंदा। हुजूर फरमायो अहद कर बच्चो जमे नालो मोहम्मद रखंदी मार। बुलंद आवाज़ उलमा लिखंदा प्यान जंगे बहरैन जे अंदर वडे का वडो जंहिंजो खानदान आज जहाद में सो वरतो त इन सहाबियाणी जो आ। बुलंद आवाज़ बरकत पईया ना नाले जी बरकत बुधाया। वक्तो बादशाह सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह रस्ते सामी दो पिया पुरानो मदरसो आ, फिटल मदरसो आ। नज़रत कजा अल्लाह अकबर कबीरा एकड़ो मदरसे जो तालिब इल्म आ, दियो बारी दो पिया पर परे कोन पियो। नज़रत कजा आखिर दियो कोन बयो, वाणे जो दुकान आ, वाणे जो दुकान आ, तालिब वाणे दे विंदो पियो आ, चवंदो पियो आ साईं कुर्ब कर, मेहरबानी कर, अब्बा कुर्ब केड़ो कया है, मेहरबानी केड़ी कया है। सही दियो कोन बरंदो पियो आ, दिए में तेल नाए, सब कच्चो आ, उस्ताद मार दींदो कुर्ब कर, कुरान याद कया। नज़रत कजाए सुल्तान महमूद गज़नवी पस मंदर के ॾिसंदो पियो आ, नौकर के छॾे करे घोड़े तो लही आयो, चवंदो पियो आ अब्बा कुरान सां तुंहिंजो प्यारा वजह केड़ी आ। ए बादशाह उस्ताद ॿुधाईंदो आ, अबे ॿुधायो आ कुरान याद कर, रब भी राज़ी थींदुई त मोहम्मद भी राज़ी थींदुई। बादशाह चयो नालो साए जिसे मुझो नालो मोहम्मद अहमद आ, मोहम्मद अहमद आ। बादशाह बार के सीने लाए चुम्मी ॾिनी आ, बुज़ुर्गन किताब वाक़ियो आंदो आ तारीख़ जे अंदर सुल्तान महमूद गज़नवी सुतो पियो आ, ख्वाब में ॿिनी जहान जे सरदार जो दीदार थियो। बुलंद आवाज़ सां नाले जी बरकत दिया। अल्लाह अकबर कबीरा वक्त जो नबी मूसा कलीमुल्लाह बनी इस्राइल मां एकड़ो गोठाणो आ, गुनाहन जे करे जिन्ना जे करे वदाई जे करे गोठ वारन तड़े सजो आ। जकर चाहींदो पियो आ रब जो प्यारो बांधो बणजी पवा। प्यारो बांधो हिकड़ो आ, रहमान जो रस्तो पियो आ, शैतान जो रस्तो हिकु, रहमान जो रस्तो जो शैतान जो रस्तो। अल्लाह पाक तो फरमाए हे निशानियूं पैदा कर मां रहमान जो प्यारो बणजी पवंदे।
वली जुबा निशानियूं कहिड़ियूं खोल रब जो कुरान अक्सर चयो वेंदो आहे अब्बादी साहब शेर घणा पढ़ंदो आहे अॼु ॿुधो रब जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बुलंद आवाज़ व इबादुर रहमानिल लज़ीना यमसूना अलल अर्ज़ हौना। अल्लाह तो कुरान में फरमाए मां रब करीम ने प्यारे बाने जी पेरी निशानिया वडाई न कन्ना तकबर न कन्ना गुरूर न कन्ना आकड़ न कन्ना मुतबरी न कन्ना मुजद्दिद अल्फसानी रहमहुल्लाह फरमाईंदो पियो आहे जेको वडाई करे खीकारे मुतबरी करे खीकारे उनके मुतबरी सा जवाब दे छाजे करे वो वडाई कलो तू आकड़ कंदे तू आजिज़ी कंदे तो हो अञा मुतबरी वधाई लो आए कंदा वली बाने जी पेरी निशानिया तकबर न कलो गुरूर न कलो हद न कलो अते अल्लाह तो कुरान में फरमाए अलल अरहून व इदा खातबहुमुल जाहिलून कालू सलामा। बी निशानियात मां रब जो प्यारो मानो जाहिल सां पास न कंदो पर अज ऊंधो जहान आ जेकर को सवाल करे मुला जवाब न दे पहुंचंदो एड़ो सवाल जो माई पंगर कढी दा आए करनाई सही सनाला जतोई रहमतुल्लाह अलैह बुधाइंदा त मुलना बुधाइन बिया नवाब शाह मोहम्मद तकरीर करे मोटे ट्रेन जी सवारी मिली वो हमरा के सगड़े तनकीद साईं बेर वारो साईं अब्दुल्ला चांडो साईं बेर वारन जो उस्ताद मौला अब्दुल्ला चांडो रहमतुल्लाह अलैह साईं बेर वारन जो उस्ताद वो साईं फरमाइंदा ट्रेन में सवारी मिली हमरा कई तनकीद जे अब्दुल्ला वहाबी तू जी अबा माया वो मां चोंदो चांडे सा खण माना खखर के भीतर होना जी अबा अब्दुल्ला वहाबी माया जैसे मुंह के सवाल करनो आ चेक कर हालांकि अल्लाह कुरान में रोक्यो आ त सवाल भी एड़ो न कयो जो जवाब में तमा के कावड़ लगे असा एड़ो सवाल कंदा दे न कुरान में न हदीस में वेठो ने मौलवी मरोड़ा आए कि नहीं जब कर सवाल जैसे सुन्नी और सूअर में केड़ो फर्क आ घुरी पे पाता रखाए चा सुन्नी और सूअर में केड़ो फर्क आ चांडो साहब हाजिर दिमाग मानो जे बाड़े परे वेठो सुरिया त बुधाए त घणे भी साऊ वे जो आयो चांडे साहब गिरा ठई जवा फर्क समझई जैसे समझा न जे सिर्फ गिराट जो फर्क आ तू सूअरा मा सुनी जे मुला गाल जे बस कर त पादर न हणा यो सवाल आ को जेड़ी करनी तेड़ी हां बा जेड़ी नियत तेड़ी जेड़ो सवाल एड़ो जवाब अल्लाह कुरान में रोकी दो पियो जाहिल सा इल्म वारो पास न करे जे पाद सीढ़ी पे धक्कालू सलामा सलाम कयूं नितो वने या भी वली जी निशानिया अते अल्लाह तो फरमाए वल्लदीन यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। अल्लाह तो कुरान में फरमाए वली बालो तमाके नमाज में नजर ईंदो सजदन में नजर ईंदो रुकू में नजर ईंदो क़याम में नजर ईंदो तस्बीह में नजर ईंदो। अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत कंदो पियो पाक नबी मोहम्मद तो फरमाए नजर तक जा हुजूर फरमायो जेको सोमानी वारी नमाज जमा सा पढ़ंदो आ फजर वाली नमाज जमा सा पढ़ंदो आ हुजूर फरमायो अल्लाह तबारक व तआला सारी रात इबादत में लखराई इया भी वली बाने जी निशानिया त जिन्ना खां परे रहंदो जो औरत त पांजे जगह ते बेहयाई एतरी उरूज ते अची वया नर नर का न पियो मणे सोरो सोरे का न पियो मणे नजर तक जा अल्लाह अकबर कबीरा। अगर कुरान जे इल्म वारो मारो गलती करे विझंदो उहो चोंदो फलाने जो कया चरियो न थी जाए सादा इल्म वारन सा पियो ॻाल्हाया जाहिल गलती करे आलिम गलती करे ज़मीन आसमान जो फर्क आ चला अल्लाह पाक तोड़े जाहिल तोड़े आलिम समूल के जिन्ना को बचाए। अल्लाह अकबर कबीरा। इमाम आदम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह इमाम मुहम्मद रहमतुल्लाह अलैह
पढ़ण जे लाया इमाम साहब फरमायो अब्बा तू दिसन जो सुहणो आ हसीना शैतान वडो हरामिया पर्दे में पढ़ंदो कर 3-4 साल इमाम आजम अबू हनीफा वट इमाम मोहम्मद रहमतुल्लाह अलैह पर्दे में पढ़ियो आ रात जो टाइम आ दियो भरंदो पियो आ सोच रहे थे सुन्नत ज़ाहिर थी भई इमाम आजम फरमायो अब्बा हाने तू वडो थियो आ तुझे चेहरे ते रसूलुल्लाह जी सुन्नत अची चुकी आ एडा तकवा जा पहाड़ कच्चे में वञनि पिया नज़र त करिया हिकिड़ो कच्चो इलाइक़ो आ एतिरो हंधो पियो आ नौजवान माई आ पानी जो दिलो भरे कपड़े जो सैनो ठाहे मथे ते रखी दिलो खयो अथई माई वींदी पई आ नज़र त करिया वाही जो टपी आ दिले खे थेड़ जो अची वियो दिलो किरण वारो आ इमाम पहुंचो आ इमाम आज़म फरमायो अम्मा ओ मुंहिंजी अदी हे दिलो किरण वारो दी दिलो किरी पवंदी भजी पवंदो पानी भी ज़ाया थी वेंदो माई खे कावड़ आई जज़्बात में आई जलाल में आई दिले खे खणी ज़मीन ते जो हयई टुकर थी वियो चवंदी पई ए इमाम अबू हनीफा जेकर दिलो किरी पवंदो बाज़ार में मिली वेंदो पानी भी मिली वेंदो तू उम्मत जो आलिम आहे मां तिरकी पयम त ख़ैर आहे तू वक्त जो आलिम आहे तू तिरकी पए त क़ौम जी तबाही आहे अल्लाह तबारक व तआला अवासा समून के जिन्ना को बचाए हुजूर फरमायो ज़मानो ईंदो नमाज घट थी वेंदी बेगयाई आम थी वेंदी जिन्ना आम थी वेंदी पाक नबी फरमायो नहूसत जे करे अजीब किस्म जूं बीमारियूं तनियो फसल में बीमारी माल में बीमारी ढोरन में बीमारी जानवर में बीमारी इंसान में बीमारी अजीजो ये नहूसत अवासा पांचो पाड़ अल्लाह के कुरान का पढ़ नमाज का पढ़े हो दीन को पढ़े हो शरीयत का पढ़े हो मुख्तसर जिंदगी जन्नत न वञाए मुख्तसर जिंदगी करे हकीकी जिंदगी न वञाए ओ मुजाज़ीनो दुनिया जो जहान जहान फानी अचन जी तरतीब वञण जी काई तरतीब नाहे कच्चा वठे रब जी मर्ज़ी पक्का वठे रब जी मर्ज़ी अचो त तयारी कयो तयारी तव्हां सां जी तॾहिं बणवी जॾहिं तव्हां सां जी निस्बत कुरान सां जुड़ी पवंदी बाक़ी अभी चवंदो आहे इज़्ज़त कुरान में आहे अज़मत कुरान में आहे वहदत कुरान में आहे शरीयत कुरान में आहे सदाकत कुरान में आहे अदालत कुरान में आहे सखावत कुरान में आहे शुजाअत कुरान में आहे त जन्नत भी जो कुरान में आहे ऐं वली बानो अल्लाह जो प्यारो बानो कूड़ी गवाही हाने ऐसा घट गई आ बात नंढो आ बखो वडा वेठा हो एड़ा माण्हू कुरान खणी आ पर बाद में जो का चोरियूं फाटी पयूं आहे कि न सथरी ते कुरान बकरी ते कुरान ढोर ते कुरान वाड़ी ते कुरान पलाल ते कुरान कुरान इन जे लाइ न आयो आहे कुरान अमल वारो किताब आहे कूड़ी गवाही न दी जाए कुरान कल्ट थी मरी वीने कपजी वीने अल्लाह अकबर कबीरा वक्त जो आलम मौलाना इलाही बसो कांधलवी हिंदुस्तान में इलाइको आहे कांधला ते जो नालो आहे पिलाड़ ते घेड़ो आहे मुसलमान चवन पिया हे असां जो आहे मस्जिद ठहंदी वाणिया चवन पिया असां जो आहे मंदिर तामीर थींदो साल गुज़रिया कोर्ट में मसलो आहे अल्लाह अकबर कबीरा वाणनि जो मुखिया जज के चवंदो पियो आहे उहो बि गैर मुस्लिम आहे सही साल गुज़रिया केस कोन हल थींदो पियो आहे हीअं पिया कयो मुसलमाननि जो आलम आहे कांधलवी ज़बान सां ॻाल्हि करे जे पिलाड़ो मुसलमाननि जो आहे हवाले करण जे लाइ तयार जे असां जो आहे त मिले जज चवंदो पियो आहे चरियो त न आहे सादो त न आहे पागल त न आहे वो मोहम्मद जे उम्मत जो आलम आहे पंहिंजनि जे हक़ में फ़ैसिलो ॾींदो वारो चवंदो पियो आहे दुश्मन पर कूड़ कोन ॿुधो अथव कूड़ न ॿुधो अथव तारीख़ रखजी वई जज चवंदो पियो आहे ठीकु आहे कांधलवी रहमतुल्लाह अलैह कोरन जे कटड़े में बीठो आहे मुख़्तसर कंदो हला जज निहारींदो पियो आहे कांधलवी रहमतुल्लाह अलैह फरमायो छाजे करे तकींदो पियो आहे मौलाना हक़ ऐं सच जे मैदान में बीठो आहे कांधलवी रहमतुल्लाह अलैह फरमायो गर्दन लुपजी वेंदो पर कूड़ न निकिरंदो
और सुभान अल्लाह है एड़ा हक्कानी आलम का नवीना और मुसलमान हार खणी आया कंडियूं खणी आया पिलाड़ो असां दे हवाले थीनो वाह कांदलवी रहमतुल्लाह अलैह तुझे वफा तो कुर्बान सच्चाई तो कुर्बान नुक्तन तो कुर्बान कांदलवी रहमतुल्लाह अलैह चोनो पियो ए जज सगोरा जे पिला तो जेड़ो यो पिलाड़ असां मुसलमान जो ना है परवाणन जो पिलाड़ नजर तगजा मुसलमान नाराज थिया कावजी पया हथन मो कंधू किरी पयो कुल किरी पिया अजीब किस्म जो आलम वाण जे हक में फैसलो नहीं आयो मंत्र ठही वीरो जुल्म थियो तबाही थी वई जज गैर मुसलमान नजर तगजा उठी करे कांदलवी के सलाम करे चोदो पियो ओ हिंदुओ केस मुसलमान हाराया पर मोहम्मद जो इस्लाम खटियो इस्लाम खटियो बाहर जो जी आया कांदलवी रहमतुल्लाह अलैह ने हथ ते बैयत करे हुजूर ते कलमो पढ़ी सागो पिलाड़ मस्जिद के हवाले कयो आया यो अखलाक या ते तुजो हत्यारो कुहाड़ी कम न कंदी उते अखलाक कम कंदो बुलंद नवाज जेकरे चाहो था प्या रब करीम दा प्यारा बाना बनजी पो इन सैन ते अमल करे देखाए कामयाबी सामे आ कुरान में आ कामयाबी सामे आ नमाज में आ असा मिसाल दींदा अबा अखई तपाव न तबन के मोल साईं बेर वारा फरमाइंदा अबा आसमान घणा आहिनि गालायो फारसी गालायो गड़ाल सत तेरी बोली केड़ी है सराई की है मेरे को भी थोड़ी थोड़ी आंदी है आखो सुभान अल्लाह सही फरमाइंदा सत आसमान गणावा अलहम्द में आयतूं गणियूं नी सत सही फरमाइंदा जदे नमाजी नमाज में अलहम्द जी तिलावत पूरी कंदो आ सत आसमान क्रॉस करे अल्लाह जे कुर्ब दीदार में बेहंदे असा वाले चंदा अबा टेम कोने काडो नमाज पढ़ा तुजी केड़ी औकात जो रब के टेम दी सोच माखो गलती केड़ी थी पया जो अल्लाह पाजे दरवाजे ते अचण जी तौफीक रखी एकड़ो बादशाह मार्केट में मच्छी वरते कूली सामो बिठो सदके से माके हे खड़ा माके कम सा पे वना रास्ते में हलियो त बादशाह मोटियो कूली सा मिलियो कूली शर्त रखियो सही मा तवा जी मच्छी खणनुम पर मुजो शर्ता आजान थियो त पेरा रब जी नमाज पाण चंदा अवल कम नमाज जो पोरियो पोए कजे नमाज जो टाइम थियो रस्ते में कूली नमाज शुरू कई होबी को सूफियो मांजेड़ो अची नमाज शुरू के हणो बादशाह हक लगई जे केर वातो के निकरणो कोन पियो दे त हुन भी अजीब जुमला चया जे बादशाह जेको रब तो के अचणो न थो दे बाके अल्लाह निकरणो न थो आवा अचो रब करीम जे दरवाजे ते अवा असा जे अचण में देरा पर रब करीम जे परचण में अबा जे जो खाए जे तंजो असा खाऊ के जो प्या को अल्लाह जो खाई खुदा जे सद ते न तो सच बुदायो मानी हलालो हरा से हाले जी वाला रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा असा न हलण वाला नोट हूं तबलीग जमा जो टोलो सालेहन जो टोलो जमीयत उलमा इस्लाम जो टोलो सालेहन जो टोलो अल्लाह मोक्यो देवन इन बुजुर्गन सा भी टेम लगायो मन न मन अल्लाह इनन जे करे अगाए अबा कदे करे नोट लगी विंदो आ को विच पैसन में ठोके के बरो दींदा आयु आए कि ना आवा असा मा पढ़ राय वेंदो एड़ा मानू नजर ईंदा जेके 5 वक्त नमाज जा आदि कोन होंदा पर खुदा जे ज़ात जो कसम आ तो तहज्जुद कदा न थींदो बुलंद आवाज ए पाने मैसरे जो रेस चाकर चाचड़ डिठल हुंदव दोस्ता मुजो अगले मर्तबा रायवण वठियो मा मजो वडेरा मालो घणो रेड़ो थी को अल्लाह जी भर भी वाओ ओतड़ो हो जाए तो आज तकरीरी मौलविया तू भी कुर्बानी दे जलसा छब त खबर पई तो रखो त रब ते रसो हले त मोला घट कंदो पोता दे तहज्जुद जे टाइम ते उठायो से वो अखियो माटे कंदो कयो मुलन रतो हर हर नमाज वरी केड़ी नमाज पर जेतरा दी रहो 5 वक्त नमाज जी पाबंदी तहज्जुद जी भी पाबंदी आज के इंशाअल्लाह जो रब मौको दिनो तबलीग में भी चलो हणदासी असा चंदा अबा नौ मुसलमान सा तबलीग में वन्या वो हिकड़े के मां बची वठु कई अबा गुस्ल में फर्ज गणान छे ई ही त मुल्ला बकड़ानी फासाइंदा हो गाल समझो ता ना पर जेको अमल के उन में रजा केदा भी अमल के उन अमल में इहा नियत ना है रब जी रजा ना है त असर मन सेरा जो पठान आलमो शेखुल अदीब मौला सिफत रहमतुल्लाह अलैह साईं ने किताब मोड पे वडो मोतबर मानू अगे जे पुराना आलमा ना बा
जरे निकाह पढ़ना त वो हाली घोट खे मड़े वकड़ दीना आए कर ना रोड़ी मां निकाह पढ़ियो के दोस्त जो वो कन्न में पुछा त उन जो पुट होजे पो माखे चेसे कुछ कोन पे जे कपड़ा त न लाए मोला गाल समझो ना पो साईं सिफत साहब रहमतुल्लाह अलैह के जो निकाह पढ़ियो उनको पूछे अबा गुस्ल में फर्ज घणा गुस्ल में फर्ज घणा न बुधायो चे नमाज पढ़ंदो आ चेसे न चे नमाज पढ़ 40 दी पाबंदी कर ढुकी में इनाम में दीनो असा लालची दा आयो ना बा अची पठान नमाज दे जोर दिनो 40 पूरी करे शाम जो मौलवी साहब दे चे मैं काथे आ चे बा जुमान वाड़ो आज ए तू जो तेरो 40 दे पूरी ए 40 दे मां पूरी करे हुआ चे बा मां चो मां मन न मन नमाज जी आदत पवे मां मियो बजियो वेठो मन आदत पवे से जे मौलवी साहब जे करे तू जी इया नियत है त मां भी बगैर वजू जे नमाज पढ़ियो त अब नमाज त पढ़े पर रजा रब जी न हुई त असर न थियो जेको भी अमल क्यों नियत इया हो जे त अल्लाह जी जात राजी थी ए हल हल जो जहान आ दुनिया जो जहान फानी आ अल्लाह तो कुरान में फरमाए वला तंस नसीबक मिन दुनिया अब तो फरमाए हबीब दुनिया में ऐलान कर अल्लाह केड़ो ऐलान क्या चवेन तमा रब तमा जे आखिरत वारो हिस्सो दुनिया में रखियो आ वो केड़ो आवा मौत जी तैयारी है वो केड़ी आ मौत जी तैयारी है नमाज पढ़ो कुरान पढ़ो पांचे बच्चन के भी पढ़ायो घर में नमाज जो हुक्म क्यों शरीयत के मुताबिक जिंदगी गुजारियो इंशाअल्लाह इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मती जो बेड़ो तरंदो ही तरंदो जेको मा गालायो तवा बुधो अल्लाह तबारक व तआला पांजे बारगाह इलाही के अंदर मंजूर मकबूल फरमाए बाकी भी जुकाम भी डाढो और बुढ़ में भी मुख्तसर प्रोग्राम हो लगातार हल्याऊं रात भी सांगड़ को मोचाऊं 3-4 बजे जागो डाढो जेको अल्लाह चवायो पाड़े जो प्रोग्राम हो मोहब्बत ही पोता से अल्लाह पाक तवा जे इखलास के तवा जे बुधण के असा जे बुधाइण के पांजे बारगाह इलाही के अंदर मंजूर मकबूल फरमाए हिन भलारी जुए मा व्या केई लाल लदे न पोड़ पते न जवानी ते न सजे न जदे सिराज मौत पे सदे आखिर राही राह जा का हमा कमदो न थे तुडे गुरिये चाढ़े घर अकमा अंब न थे तुडे फुटिए झले फर पराओ पंजो न थे तुडे लुटे दे से घर पीर मा परवर न थे मुझे केडो बे ताकतवर भिट जो घोट लतीफ चे तुडे हलियो वने सर तब साथ रबो सच जो वमा अलैना इल्ला